अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत से सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन, मौजूद सामीन, तवी समूरे जा समूरा वड़ा खुश नसीब आयो जो अल्लाह से ताके अलाए काथों काथों चूंडे पांजे रहमतें बरकत वारे प्रोग्राम में शिरकत नसीब फरमाया है। शरीकन फरमायो दे अल्लाह ताला को दुआ है अल्लाह ताला ता सा समूरन जी हाज़री मंजूर मकबूल फरमाए। मुझे अज़ीज़ो वाइज़ एं जलसा प्रोग्राम रोज बरोज बुधों पिया। होते जलसवा होते दा पहुंचूं, होते जलसवा होते पिया शरीक थियूं, होते जलसवा होते पिया हाज़री भरायूं। MP3 असांजूं वाइज़नि सां भरियूं पियूं, मोबाइलियूं असांजूं वाइज़नि सां भरियूं पियूं आहिनि। पर अर्ज़ इहो आहे त अमल सां ख़त्म थी वियो। वाइज़ ॿुधी 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 मौलवी थी विया। हाउ किन न कंहिंखे ख़बर न आहे त निमाज़ पढ़ण में केॾो वॾो सवाब आहे। कहिड़ो माण्हू जंहिंखे इहो इल्म ई न हुजे त निमाज़ पढ़ण में केतिरो सवाब आहे त सॼी राति अॼु मां मथो न ज़ाणा निमाज़ जा फ़ज़ाइल ॿुधायां। सभिनी खे इल्म आहे ताम को अहिड़ो माण्हू जंहिंखे इहो इल्म ई न हुजे त निमाज़ न पढ़ण में केॾो वॾो ॾोह आहे। सभिनी खे इल्म आहे त निमाज़ न पढ़ण में वॾो ॾोह आहे, वॾो गुनाह आहे, रब नाराज़ थो थिए। चवण जो मक़सद इहो आहे त हर शइ जी असांखे ख़बर आहे पर असां में अमल कोन्हे। रोज़ नबी साईं जे सीरत जे जलसन में पिया हाज़िर थियूं, रोज़ अज़मत क़ुरान जे जलसन में पिया हाज़िर थियूं, रोज़ बरोज़
विलादत मुस्तफा शान मुस्तफा जे जलसन में भी हाजिर थियो समझूं भी था पर उन जे बावजूद अमल जी मेहनत न था क्यों मुझा अजीजो ओ मुझा भाइरो ओ मुझा बुजुर्गो मेहरबानी करे पान संभालियो अल्लाह जाने तो ही जलसा ही प्रोग्राम ही महफिलूं इस ताईं तां के फायदो न दीदियूं जैसी ताईं तां सा पान में अमल पैदा न कंदा नबी से फरमायो बेअमल आलम दी क़यामत जे ॾियारे अल्लाह जी कोरट में रणियो ऐं दाऊं ऐं चीखां आलिम अल्लाह से के फरमाए तो रब मां तुझे कुरान मजीद जो आलिम मां तेरा फरमाए अल्लाह से फरमाइंदर ओ मुझा बाना बिल्कुल तू कुरान मजीद जो फैज़ हासिल क्यों पर मुझे कुरान मजीद जो चयो न मञई जणो कदर ही न कई मुझे कुरान जो इल्म जो मां अल्लाह से कुरान जी बेकदरी करण जे करे अज तोखे मां पांजी कोरट में टंगे भी आयो असां ता में केड़ो कदर आ कुरान मजीद जो रोज बुधो ता कुरान शरीफ केड़ो अमल दा क्यों जेड़ा चौंदा तेरा मुटी दा नो बस चस्का वठना रुगी किसा बुधान रुगी कहानी समझणियो रुगी दिल के फरा फरानिया बस हे कादे तावजन वाइज अल्लाह जाने तो मुझे मिठे साईं मुझे आका साईं मुझे रहबर साईं हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सच्चो सल्लल्लाहु अलैहि साईं जन फरमायो तो क़यामत जे ॾियारे उन्हनि माण्हुनि जे मथां मां फरियाद थी वेंदुसि जिन माण्हुनि मुंहिंजो कुरान मजीद तो ॿुधो पर अमल न कयो मुंहिंजे कुरान मजीद जे मथां मां मिठो मोहम्मद करीम फरियाद करे उन्हनि खे जहन्नम जी बाह में छॾणा दिल ते हथ रखो नबी साईं जड़ी हस्ती जो फरियाद करे बे के मानो जो नालो तो वठो जो साईं जी फरियाद के टोड़े असा के जन्म जी बाह को बचाए आए को बेड़ मानो संभालियो पाण यार कुरान अजीम में अल्लाह से फरमाए वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा ओ क़यामत जे ॾियारे अल्लाह ने फरमाया मिठे मोहम्मद करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्होंने मानो ने मधुर फरियाद करे बीरांदो जिन मानो कुरान मजीद बुधो दसयो जिन मानो कुरान मजीद समझो दसयो जिन मानो कुरान अज़ीम के पिरायो दसयो पर कुरान अज़ीम जे चवण ते जिंदगी न गुज़ारियो अहिड़नि माण्हुनि जे मथां मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम फरियाद करे ही लफ़्ज़ चवंदो उहे लफ़्ज़ बि अल्लाह ने कुरान मजीद में बयान फरमाया रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा अज माता ने मेर खणिया मेहरबानी करे पान संभाल चौथा पान के शैतान जे दुखे फसाए ओ ईमान वालो तो बिठो आया प्यारी अगर सुभान नमाज शुरू या प्यारी अगर परिंदारी रखो या प्यारी अगर तरिया कुरान मजीद जी तिलावत करो या जन में सोच तमा चौथे नी जिक्र कार मेहनत कंदल मेहरबानी करे संभाल रोज पिया माण्हू मरनि ईअं न थिए जो मौत मथो अची वञे पोइ वेठो पछताए
ओए दोरे में दाऊ करे बोझी खा करे वलौला अखरतनी इला अजल करीब। मेहरबानी करे संभाल अन्यास से क्यों सुभान अल्लाह थद वकोड़ियो तो या बुख पासा वता तो थद इंतजाम कई वचवा या साईं के मां चवा साईं कमरदीन साहब के ता के रिलियो आने दे वकोड़ी दा वणो पाण बुलंद आसन जो सुभान अल्लाह सी लई पोंदो इंशाअल्लाह। तुझे घर जे बरसात को दिए रोइंदो जो तुझे घर में गिरी तोखे भी बिना देर जे मौत दींदो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत नथो बची सके मौत इज़ा जा अजलहा ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। केड़ा केड़ा हज़रत इज़राइल को भजी विंदो वस्त मथे खणो न बाता भजन जा कोडा देरी न कंदो ज़ुकट करे भजी विंदो दरिया में टपो ॾेई पंहिंजी जान छॾाईंदो ईअं न ता कचे वारा हुए भी दिलेरो हथियार बंदो टीटी पिस्तौल लेके आ रे हज़रत इज़राइल के भजाइंदो न न भाई तो टीटी पिस्तौल दे हालो टीटी रखने न ढो छो भला हो क्लेशन को या G3 उन सा भी न हालो ये खणी नंढड़ी बलाइणो छो भला वडी भला हो रॉकेट लॉन्चर न डुजदो बशाजे लाए मस्ती गई अल्लाह जाने दो करे मिनट जी खबर काने का हुई आ खबर तब बाबा साईं नहीं है वाइज करे जलसा करे रस्ते साईं दा शाह हुसैन स्टाफ यो हासो पेशिंदो है बाबा साईं असा को जुदा थींदा यो इल्म हो या डॉक्टर साहब जला इल्म होयो तो बेचारो रात जो जलसो करे सखर में वरी पांजे मदरसे में आराम पजीर थिया वरी सुबह जी नमाज जो थिया सुन्नत तो अदा करे या कि खबर ही नहीं कि इल्म न हो तो बेचारे के फर्ज नमाज भी नसीब हाने असा जो प्यारो भा डॉक्टर साहब आ बेचारो अज बेचारो वो भी अल्लाह से के प्यारो थियो डॉक्टर जेके बेन जा इलाज करन मौत उनन के भी माफ न थियो अजीजो ता सा की माफ को हर के जो टेम मुकर्ररा ये रोगी बहाना आया है तेन बेचारे के टेक भेजियो हेन बेचारे के
दिमागी झटको जियो हिन वेचारे जो एक्सीडेंट थी पियो हिन वेचारे जे दिमाग जी रग फाटी पई हिन वेचारे के झटको जियो ये रुगी आना है बाना अल्लाह जाने तो असल में टाइम पूरो तो थिए अन टाइम पूरे थियण जो के इल्म ही ना है हज़रत अली सैयद फरमायो हर रात के आखिरी रात समझो हर दिन के आखिरी दिन समझो हर रात अल्लाह जी जागी बात जो हर दिन अल्लाह से को माफी वठो अल्लाह संगे बाडायो हर दिन अल्लाह संगे अजी दरवाजे तेरी जान की कोशिश कयो हर दिन जो पाबंदी नमाज अदा कयो कुरान की तिलावत जो मौत ईंदो वञे अल्लाह बेड़ा ही पार कंदो वञे अदा जे तैयारी न कंदास तो छॾींदो मौत ॻाल्हायो ई नथा चवंदो ठहियो हिन तैयारी न कई आहे अञा छॾियांसि अज़ीज़ो पाण संभालियो तैयारी कयो मौत जी वाइदनि जो क़दुर कयो जलसन जो क़दुर कयो और नबी जी सीरत में अचण वारो जलसे में मेहरबानी करे कुरान में नबी साईं जी सीरत अपनायो कुरान में अल्लाह से फरमायो कुन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम और नबी ज़ैन आशिक़ सदा वारो नबी ज़ैन इश्क में जमा थियण वारो भलाई थे जे करे करी चाहता दमशर के मैदान में सानी सुञाण बदे जे करे करी चाहता त क़यामत जे दिहाड़े सानी मिठो मोहम्मद करीम सिफारिश शफाअत करे मेहरबानी करे बे नंबर ते सूरत मोहम्मदी पैदा कयो बे नंबर ते सीरत मोहम्मदी पैदा कयो इंशाअल्लाह ताला ताजू सबो में दा अल्लाह पूरो फरमाए आयूं नबी साईं जा आशिक आयूं परवाना गुलामी रसूल में मौत भी कबूल है चवंदाऊं कन न हाँ मौत कबूल आ बाकी नमाज न पढ़दा गुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूली नाज बाकी हिन नबी साईं जी सुन्नत के न बख्शीदा गुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूली नाज बाकी व्याज के ॾींहुं रात खाईंदा गुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूली नाज बाकी रुश्वत जी बाजार के सदाई गरम करे राशि एक केड़ो नबी साईं जो तो इश्क मलायो नबी जे दरबार राशि वल मुर्तशी कला माफना रुश्वत देण वारो रुश्वत वठण वारो बई जहन्नम जी बाजा बल ओ मुसलमान शादी रात पे रुगी पान के जुबानी दवा ताई महदूद रखी वठाई यो शैतान जो दोखो दी मेहरबानी करे पान में अमली मोहब्बत पैदा कर मेहरबानी करे नबी साईं जो सच्चो आशिक दिलदार कुरान करीम में अल्लाह से फरमायो फल्लज़ीना वअमिलुस सालिहात फल्लज़ीना वअमिलुस सालिहात लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम केड़ा केड़ा चाहो ता असा के माफी मिलन हथ मथे खणो सीए में हथ ही मथे नथा थियन अल्लाह से फरमायो
अमली जिंदगी पाण में पैदा को शाह जुबानी ना अमली तो फरमाए लहुम मगफिरत मां माफियों भी दियां राजी भी थियां तो बिश्ती भी बनाया अजद को चन इंशाअल्लाह अमल जी मेहनत कंदास चो अल्लाह जी ज़ियारत थी द अमल वारन और नबी जी ज़ियारत थी द अमल वारन कुरान में अल्लाह ज़िक्र मकाम यरजुल तार फलियामल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बिही अहदा अज को इंशाअल्लाह पाण मटाईंदा चो पाण तब्दील कंदास मेहरबानी करे रे डाड़ियो डाड़ियों सिंगारियो पानी तेरा मेहरबानी करे बेनमाजियो पाण में नमाज पैदा कर और रुश्वत वठण वारो मेहरबानी करे रुश्वत को पाण के पासी रोकी और व्याज खाण वारो मेहरबानी करे पाण के व्याज को पासी रोकी इए न थे जो क़यामत जे ॾियारे रत जा फड़ा वेठा वरी बेर अल्लाह जिंदगी न ॾींदो जो वरी पाण सुधार वही बेर अल्लाह दुनिया जे जान में न मोटाईंदो जो नमाज जा पाप न थी सघो वही बेर अल्लाह दुनिया में न मोटाईंदो त ॾाढी सवारी रखी सघो अल्लाह जाने तो पानी जिंदगी जो कदर कयो हिक घड़ीअ जो कदर कयो इहो सेकंड इहो कलाक इहो मिंट इहो तां साजे लाइ का अहमियत मथो लगे अल्लाह जाने तो वडो मिंट कीमती त वडो सेकंड कीमती त वडी हिक घड़ियूं कीमती त अफासिल अन्नमा खलक़नाकुम अबसवा नकुम इलैना ला तुरजऊन संभालियो पाण मां अज ताके इहो अर्ज करणा वा मेहरबानी करे पहिरे नंबर ते नबी साईं जी सूरत पाण में अपना केड़ा केड़ा अपनाईंदो इरादो कयो चो इंशाअल्लाह छाती करे ये दाढ़ी सवारी ताके केड़ी ताके बेचारी ये तकलीफ दी दे चौथा शैतान जे हमले में जी पाण के सुञाण बखो विञायो नबी से फरमायो क़यामत जे ॾियारे मां इन दाढ़ी सवारी ते पंहिंजा उम्मती सुञाणी दाढ़ी सवारी ये निशानी आ नबी से अल्लाह जाने तो नबी सैयद मेंबर देहा बिना देर साईं खुतबो नींदे नींदे वाइज कंदे कंदे जोश है जज्बे में जलाल में दिया अय दाढ़ी सहारे के बैयत मुबारक विजी करे फरमायो हाजी सुन्नती हाजी सुन्नती हाजी सुन्नती ऐ टे दफा साईं दाढ़ी सहारे के बुसो दई अय वही लग फरमायो हाजी सुन्नती साईं फरमायो ये मुझी सुन्नत द ये मुझी सुन्नत द ये मुझी सुन्नत द ओ मुझा आशिक ओ मुझा परवान ओ मुझा साहबियो ओ मुझी कोई उम्मत दा पैगाम पहुंचाजो जे कोई न मुझी सुन्नत के माफी नी दो वाफुल्लाह जे कोई के बख्शी दो कान मई फिल जन्नत क़यामत जे ॾियारे मुसांगद बिस्तवे कस्ती अचेव कन कसरती अचेव ॻाल्हायो नथा हे दाढ़ी कूड़े पो तो शीशे से जैसे हाने मां त पप्पू तो लगा बाकी पेरी छापो लगे अफसोस सा चवण तो पे जो ये दाढ़ी सवारन वारा ताके कुछ आदा नजर अचनी ॻाल्हायो नथा मां कुछ तो नजर अचाई सब बुजुर्ग आलम बेचारा ता कुछ था नजर अचन
चो दाढ़ी में सूं आ चो नबी साईं जी सुन्नत में गालायो न था सूं आ चो सूं भी आ वरी चो रोब भी आ चो जेकने ता के का गाल नथी समझ में अचे त मां ब माण्हू उथारिया रे दाढ़ियो भी दाढ़ी वारो भी ॾिसो बिन्हीं जे मुंह में तो रोब ता के घणो कंहिंजे मुंह में तू नजर अचे दाढ़ी सुवारिया चङो भलो वेझो ई न अची सघो रे दाढ़ियो वेचारे जो रोब भी न हूंदो एतिरो मुंह करे बीह रहंदो दाढ़ी सुवारिया जो हेॾो एक दिहाड़े नबी साईं और मस्जिद नबी में दान निकरन ही जो नजर क्यों हज़रत अली साईं दे तो साईं को खिलाई नहीं भी है और अली साईं खैर का है जो खिलौता पान साईं फरमायो मुझा न्या ओ मुझा सोत अल्लाह एरो तो तुनी दाढ़ी सुवारी में रोब गयो जो तुझो रोब शैतान बर्दाश्त न सही सकियो जियां तो ते तुनी दाढ़ी सुवारी ते नजर पे वठी वठी जो भाज खाने तो शैतान जा टिट ही निकरिया नबी साईं जे सवा लख साहबा मो अल्लाह जाने तो ओ हजरत अली साईं जा आशिक सदाइण वारो हेडे कन दियो नबी साईं जे सवा लख साहबा मो वडे मां वडी दाढ़ी सुवारी त हजरत अली साईं ये सजो सीनो मुबारक हजरत अली साईं जो भरियो तयो तो दाढ़ी सुवारी जे वार हजरत अली साईं जा हुबदार सदाइण वारा फलाने रो टेंचर द खणी दे बयान सा टुको अची अजीजो पान संभालियो मेहरबानी करे पान में दाढ़ी सुवारी वारो सिंगार पैदा कयो जो इंशाअल्लाह कला जो कुरान अजीम में अल्लाह सैयद नबी साईं जे लाए फरमा ओ ओ मुझा मिठा मोहम्मद करीम अल्लाह अज़ीम तेरी तो के सुनो करे पैदा किया वही जाने जी मंगल दे बुझाए वही दाढ़ी सुवारी तेरे में नसीब फरमाए अना वधी कमाल अल्लाह उसने जमाल में इजाफा नसीब करे छड़ो दाढ़ी सुवारी को बहुसन वधी पोंदो आ घटबो ना है वर एकड़ो अटकल कयो जे साईं दाढ़ी त रखा पर माई मुखे वेझो ही नथी अचे मां जो शो जे साईं चई दी त सुवादा शादा लगन मां जो वेचारी माई जो केड़ो कम दाढ़ी सुवारी दा रखे पाण न वरी बार सजो वेचारी उन जे मथो दोष लाए घुमी तुझी जगह न सगन वरी लख लाना त गोडन ते दिल खोटी उजर घणा अटकल सटकल कयूं वेठो असा के कदे घरों मयार न मिलिया जो ता के दी मिले अजीजो ये अटकलो न क्यों अल्लाह जाने तो मता क़यामत जे ॾाड़े सुञाण पई असा ता के नबी साईं जी सुन्नत जो कदर ना है कदर पुछणो त मक्के मदीने वालों के जमाने में मस्जिद कुबा जो पेशमाम असा वटायो वडन के मता याद हुजे बाबा साईं बे हाल याद पो बाबा साईं फरमायो जदे वो साईं आयो त दाढ़ी सुवारी के फणी न पुजे पकड़ो मौली साहब साईं सा चिंबड़ियो जे साईं दाढ़ी सुवारी नबी साईं जी सुन्नत थोरो खोलियो फणी बणी दियो ता जा वार वकड़ खाई आए ये छो था क्यों साईं जे दादा है न में को राज आ पर डाढो साईं के परेशान क्यों मौली साहब त साईं यो राज केड़ो मुके राज बुधायो तो आखिर बाबा साईं फरमायो साईं बेचारो मजबूर थी पियो तो मौली साहब वडो को जिद्दी तू जान मुजी नशर दे भला बुद्ध असल मुजी दाढ़ी के फणी देने जी वजह या जो नथो दिया
जो मुझा दाढ़ी सुमारी जा वार कुंवरा आहिनि कचड़ा आहिनि कमज़ोर आहिनि फणी ॾींदो आहियां त बेशुमार वार छणी पवंदा आहिनि पोइ मां चूंडे करे फणीअ मूं सभु वार खीसे में महफ़ूज़ करे नबी साईं जी सुन्नत जा वार रखंदो आहियां वरी दिल में वाम थींदो आहे तला हेठ न किरी पिया वरी उते ॻोल्हींदो आहियां वरी जेकॾहिं को हेठ किरियल बि हूंदो आहे खणी वरी खीसे में रखंदो आहियां पोइ बि दिलि मुतमिन न थींदी आहे चवंदो आहियां अलाए को वार हेठ ज़मीन ते रहिजी न वियो ईअं न थिए जो नबी साईं जी सुन्नत वारे वार ते को अची लत ॾे त क़यामत जे ॾियारे मां मिठे मोहम्मद करीम खे कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारे ऐसा ता रोज दाढ़ी सुवारे गे कूड़े कतरे वढे कपे खणी नालन में ता छलायूं पाखाने सा ता वायूं पेशाब सा ता वायूं अजीजो असा ता केड़ो नबी साईं के क़यामत जे ॾियारे मुंहुं ॾेखारींदा अज त इरादो कयो चो हिन खे माफ़ी ॾिनीस चओ इरादो त कयो वाइदो नथो वठां इरादो त कयो चो इंशाअल्लाह हिन खे माफ़ी ॾिनीस चो हिन खे बख्शोस चो अजीजो संभालियो पान चो मेराज मोहम्मदी बरकत गाल समझायो चो कुरान अज़ीम में अल्लाह से फरमाया सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير जो मेराज मोहम्मदी बराका जो कादे पोतो मुझो मिठो मोहम्मद करीम जो जाते फुट हणी न था चो गलायो न था जो जाते फुट गणे न था अल्लाह फरमायो मा अर्शल अल्लाह ते घराए रूह पानी जियारत जे लाए पानी दीदार जे लाए पानी मुलाकात जे लाए यार मास हाय मेरा वाली रात मुझे मिठे मोहम्मद करीम के अल्लाह से फरमायो मुझे मिठा मोहम्मद करीम माके ताद एला प्यारा हो लौला लमा खलक़ुल अफलाक जे करे मां अल्लाह से अता के पैदा न कहा तो दुनिया जे जहान से पैदा न फरमाया तेरे पैदा के पैदा का जोड़ा के तुम दूसरे जहान जे मां अल्लाह से सिंगार के सही दुनिया जे मखलूकात के सही दुनिया जे नक्शे के अल्लाह तैयार फरमाया मुझा मिठा मोहम्मद करीम ताद एडा प्यारा पर जे का ताज के वाला सुन्नत दाढ़ी सवारिया या बिना के अल्लाह लगे एडी प्यारिया आज करे को मोमिन मुसलमान के बाबा मुसलमान जी दाढ़ी में कख दिसे ए तुनी सुन्नत जो अदब इकराम करे उन जी दाढ़ी सवारिया कख दो खदे मा अल्लाह तो वादो तो क्या मुझा मिठा मोहम्मद करीम मा अल्लाह इन जे बदले में भी बिश्त दई छड़ो वले मा खाफ रब्बी जन्नता फलई
खपेव बिष्ट गलावे न था अल्लाह से बिष्ट विराए तो दाढ़ी सुवारी अदा दाढ़ी सुवारी जे अदब एतराम जे करे केर केजे मु कख तो रोगी कढे त रब बिष्ट तो विराए रब बिष्ट जो मालिक तो करे जे कदे इन दाढ़ी सुवारी के ता सा सिंगारींदास रखदास सवारींदास रब बिष्ट न दींदो अजाद के इंशाअल्लाह इन दाढ़ी सुवारन के बख्शो बिष्ट खबे करन ना अल्लाह जाने तो सुजान बदी की क़यामत जे ॾियार न दाढ़ी वारे आ नबी क़यामत जे ॾियार बेशुमार माण्हू हज़रत आदम रोटी जगी साताई वरी उनकी उम्मत वरी उनकी आल औलाद वरी आल बैत और असहाब वरी सैया माय उम्मत सब गया सजा पिया हुंदा पर सैया क़यामत जे ॾियारे मां पंहिंजी उम्मत खे ॿिनि निशाननि सां सुञाणे थो हिकु मुंहिंजा उम्मती जेका नमाज़ पैदा करनि पहिरियों वज़ू पिया करनि कहिड़ो हथ पेर पिया धोइनि क़यामत जे ॾियारे जा पंज युवा बर्दाश्त साईं फरमायो एडी चंद जे चंद जे चेहरे में दी सुहाई चमक है धमक न है जेतरी मुनन नमाज़ी बांधने बान जे चेहरन में अल्लाह सुहाई चमक है धमक नदी फरमाए वजूही लिसाया जन्नत मालिया ला तस्मउ फिया केड़ा केड़ा चाहता त क़यामत जे ॾियारे साजा चेहरा चमकन हथ मथे खणो नमाज पाण पैदा चो इंशाअल्लाह कंदास चो ऐ बे नंबर दे साईं निशानी बयान तुमनी उम्मत जो मुशाफ़त करावनो दाढ़ी सवारी मारी उम्मत जी मुठ देंदी मां परे खुशनानी दो मान सजा करे साईं फरमायो मां आला लगाए साईं फरमायो मां साहबी मोकले उन्हन मान के पानी वेझो करे भाकुर भी नसीब फरमायो मान चुमिए बसवीन में शान पांजे हथन जो आबे होदे गुजर वारो जाम प्यारे वही मां पांजी जमात में शामिल फरमाए अल्लाह जी जियारत कराए वही मां मिठो मोहम्मद करीम पान सां गॾु विश्व में हली विहारी ता छा था जो सुञाण बधे कर न थी पो बशयूं पाण में पैदा कयो हिकु नमाज ॿियो दाढ़ी सुवारी रखो जेकने ता के तकलीफ आ दाढ़ी सुवारी में तो बयान क्यों वेले ते बमानियों खाई थी वने ना रात जो लोटो खीर जो पीती वने दाढ़ी वारो असा वारी तो बेचारी कुजी बेचारी न खाए न पी हेतों वारी दाढ़ी मता बेचारी कुछ छेतल भी दुजन सुबह सा लस्सी जो जग मखण सा मखियल मानी ना बाकी शायद तकलीफ हाँ तो दाढ़ी सवारी रख दो तो बिलेटन जो खर्च बची पवंदो लेजरन जो खर्च बची पवंदो टुकन को बची पवंदो टेंचरन को बची पवंदो डिटोलन को बची पवंदो अज आद को इंशाअल्लाह दाढ़ी सवारी पांजे चेहरन में सिंगारी नबी साईं जी सुन्नत में दुनवी भी फायदा तव उखरवी भी मां रिसालो पढ़ियो दुआ सखरो मुशाया थींदो हाने अलाए थे तो अलाए न मां अज ताईं पियो उन में लिखियल हो त बर्तानिया जा डॉक्टर अमेरिका जा डॉक्टर सर्च करे हिन गाल ते जी बिठा आहिन त जेको दाढ़ी सुवारी रखे तो उनके जिंदगी सॼीअ में कैंसर जो मर्ज वजात में चौंदा त असल में कैंसर जा जरासीम ओने खादी जे चौधारी पो जी उस जो तिड़को उन कैंसर जे जरासीमन के लगे तो वो ताकत वठंदा उन्हनि में जोश तो पैदा थे पो जिस्म जे के न के हिस्से में वो कैंसर फाटी तो पर जेको दाढ़ी सुवारी तो रखे त ये दाढ़ी सुवारी उन जे लाए ढाल बणजी भी
उस जा शुआव हिन जी खाडीअ ते न हिन जी दाढ़ीअ ते ता पन वस वेंदे उनखे मरंदे घड़ीअ ताईं हेड़ो मूज़ी मर्द कैंसर जहिड़ो अल्लाह उनखे ॾे ई नथो। अल्लाह साईं एॾी हुन जी सेहत सलामत नबी साईं जी सुन्नत में फ़ाइदा ई फ़ाइदा मां तहक़ीक़ पढ़ियमि दंदन जे हिसाब सां वॾी हिकिड़ी लिस्ट आहे एॾा फ़ाइदा ॿुधाया तो एॾा फ़ाइदा जो मां सॼी राति तव्हांखे ॾंदन जा फ़ाइदा ॿुधायां त राति खुटी वेंदी पर ॾंदन जा फ़ाइदा वरी पटके जा फ़ाइदा तहक़ीक़ कई आहे साइंस त जेको पटको पाए थो उनखे वस वेंदे फालिज जहिड़ो मर्ज़ कॾहिं बि नथो वेझो अचे ऐं जेको नबी साईं जी सुन्नत तरीक़े ते हे पाचा भेजण को मथे तो रखे तो साइंस लिखियो आ तो उनके हॾे जी कैंसर जिंदगी में न थी अजैद क्यों जो नबी साईं जी सुन्नत ते पाण हलाइंदा चओ इरादो पको दा क्यों कन कच्चो दुआ मां पक्की घुरा कन कच्ची हिते त वॾियूं ॻाल्हियूं था कयो पोइ घर पुॼण खां पोइ सभु वाइदा ई विसरी था वञनि अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ताला पाण संभालींदा चओ संभाले हलो शैतान दुश्मन जे हमले में फांसी पियाओ थुकणो शैतान खे तव्हां नथा बची सघो अल्लाह खां पनाह वठो रब फरमाए तो मां बचाए नथो चाहे शैतान ते बिश्त में वञनि बिश्त जा मज़ा जो एड़ा आहिनि अल्लाह से सबने की बिश्त नसीब फरमा अल्लाह से सबने के न बिश्त जो लायक बना अल्लाह से सबने के न कुरान शरीफ वाली रस्सी से सही माना में मोहब्बत नसीब फरमा सबने के नबी साईं जी सुन्नत नसीब फरमा मेहमान इलाही अञा बयान कंदा असां जे सिंध जी मशहूर जोड़ी भी स्टेज ते जलवा फरोज़ा इंशाअल्लाह ताला ताके पांजे निराले अंदाज में हमदिया नात बुधाइंदा ताजा थक अञा वेतर भी लही पवंदा अल्लाह ताला ता समूरन जी हाज़िरी मंजूरी मक़बूल फरमाए।